أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم خلق السماوات والأرض بالحق يكور الليل على النهار ويكور النهار على الليل وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى ألا هو العزيز الغفار خلقكم من نفس واحدة ثم جعل منها زوجها وأنزل لكم من الأنعام 8 أزواج يخلقكم في بطون أمهاتكم خلقا من بعد خلق في ظلمات 3 ذلكم الله ربكم له الملك لا إله إلا هو فأنى تصرفون إن تكفروا فإن الله غني عنكم ولا يرضى لعباده الكفر وإن تشكروا يرضه لكم ولا تزر وازرة وزر أخرى ثم إلى ربكم مرجعكم فينبئكم بما كنتم تعملون إنه عليم بذات الصدور. अल्लाह ताला आसमाननि खे ऐं ज़मीन खे हक़ सां पैदा कयो, यानी दुरुस्त पैदा कयो, ठीक पैदा कयो। राति खे ॾींहं ते वेढ़े थो ऐं ॾींहं खे राति ते वेढ़े थो ऐं सिज ऐं चंड खे अल्लाह ताला कम में लॻाए छॾियो आहे। इन्हनि मां हर हिकिड़े मुक़ररु वक़्त जे लाइ हलंदो थो रहे, रवां दवां आहे। ॿुधो, हू कामिल इक़्तिदार वारो ऐं वॾो बख़्शणहार आहे। अव्हांखे हिकिड़ी जान मां पैदा कई, पोइ उन मां उन जे जोड़े खे पैदा कई ऐं तव्हांजे लाइ 8 जोड़ा जानवरनि जा पैदा कई। यख़्लुकुकुम फ़ी बुतूनि उम्महातिकुम, अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे माउनि जे पेटनि में अहिड़े तरीक़े सां पैदा फ़रमाए थो जो अल्लाह ताला तव्हांखे तव्हांजे माउनि जे पेटनि में 3 ऊंदाहिनि में अहिड़े तरीक़े सां पैदा करे थो जो तव्हां हिकिड़ी पैदाइश खां ॿी पैदाइश जे तरफ़ हलंदा था रहो। ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम, इहो अल्लाह तव्हांजो परवरदिगार आहे। तमामु राज, तमामु बादशाही उन जी आहे, उन खां सवाइ ॿियो को माबूद न आहे। पोइ केरु आहे जेको किथां तव्हांखे जेको आहे तव्हांजे मुंहनि खे फेरे थो वञे। जेकॾहिं तव्हां इनकार कंदव त बेशक अल्लाह ताला तव्हां खां बेपरवाह आहे ऐं अल्लाह ताला पंहिंजे बंदनि जे लाइ कुफ़्र खे पसंदि नथो करे। ऐं जेकॾहिं तव्हां हुनजो शुक्र कंदव त हू हुन शुक्र खे तव्हांजे लाइ पसंदि करे थो। ऐं को बि बार खणण वारो ॿिए जो बार न खणंदो, पोइ तव्हांजे परवरदिगार जे तरफ़ ई तव्हांजो मोटणु आहे। पोइ हू तव्हांखे ख़बर ॾींदो उन्हनि कमनि जी जेके तव्हां कंदा हुआ। बेशक हू सीननि जे ॻाल्हियुनि खे ख़ूब ॼाणण वारो आहे। हिन में अल्लाह रब्बुल आलमीन तौहीद जूं जेके निशानियूं आहिनि उहे बयानु फ़रमायूं। आसमाननि खे, ज़मीन खे अल्लाह ताला ठीक पैदा कयो आहे ऐं राति मां ॾींहं मां राति इहो जेको थिए पियो, इन में वॾियूं निशानियूं आहिनि, बशर्ते कि असल में असां उन ते गौर नथा करियूं। असां सम्झूं था बसि या त राति हूअं ई ईंदी आहे, ॾींहुं हूअं ई ईंदो आहे, पर इन में वॾियूं कुदरत जूं निशानियूं आहिनि ऐं क़ुर असांखे इन्हनि शयुनि ते गौर करण जी दावत ॾिए थो। अल्लाह ताला फ़रमाए पियो त अल्लाह ताला राति खे ॾींहं ते वेढ़े थो
ऐं ॾींहं खे राति ते वेढ़े थो ऐं सिज ऐं चंड खे अलाह ताला कम में लॻाए छॾियो जंहिं मक़सद जे लाइ अलाह ताला हिननि खे पैदा कयो, जेके हिननि में अलाह ख़ासियतूं रखियूं उन कम में अलाह हिननि खे पैदा करे लॻाए छॾियो ऐं लॻा पिया आहिनि। हर हिकु हिकिड़े वक़्तु मुक़ररु जे लाइ जेको आहे उहो रवां दवां आहे। ॿुधो त जेको हिननि जो ख़ालिक़ आहे उहो वॾो ज़बरदस्त आहे, हर शइ ते हुनजी कुदरत आहे ऐं वॾो कामिलुल इक़्तिदार आहे ऐं बख़्शणहार आहे। वरी अलाह ताला फ़रमायो त तव्हांखे अलाह ताला हिकिड़ी जान मां पैदा कयो, यानी हज़रत आदम अलैहिस्सलाम। पोइ उन जान मां उन जो ई जोड़ो अलाह ताला पैदा कयो, यानी हज़रत हवा। ऐं उन्हनि जे लाइ 8 जोड़ा अलाह रब्बुल आलमीन यानी तव्हांजे लाइ अलाह ताला 8 जोड़ा बनाया जानवरनि जा, जीअं ॿकरी आहे, मेंह आहे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो जोड़ा बनाया। यख़्लुक़ुकुम फ़ी बुतूनि उम्महातिकुम, अलाह ताला तव्हांखे तव्हांजे माउनि जे पेट में ईअं पैदा करे थो जो 3 ऊंदाहियुनि में 3 ऊंदाहियूं कहिड़ियूं आहिनि? हिकिड़ो त पेट जी ऊंदा आहे ऐं ॿियो माउ जो जेको बच्चादाणी आहे, औरत जी बच्चेदाणी, उहा उन जी ऊंदा आहे। ऐं ॿार हिकिड़े ग़िलाफ़ में थिए थो, हिकिड़े परदे में थिए थो त उन परदे जी ऊंदा आहे। इन्हनि 3 ऊंदाहियुनि में अलाह ताला तव्हांखे पैदा कयो, अहिड़े तरीक़े सां पैदा कयो जो तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे यानी पैदाइश मां हिकिड़ी पैदाइश मां ॿी पैदाइश में हलंदा रहो था। माना पहिरीं जेको थो इंसान नुत्फ़ो थिए थो, नुत्फ़ो वरी रत में तब्दील थी वञे थो, रत वरी जेको थो यानी बूटीअ में तब्दील थी वञे थो, बूटीअ में वरी हॾा लॻी वञनि था। ईअं जेको आहे सो मुख़्तलिफ़ में 4 महीना थी वञनि था त पोइ इंसानु तयारु थो थी वञे, हुन में रूह थो फूकियो वञे। अलाह फरमाए थो इहो ज़ालिकुमुल्लाहु रब्बुकुम, जेको इहो सभु कुझु करे पियो न उहो अथव तव्हांजो परवरदिगार। उन जी तमामु राज आहे, सॼो बादशाह जेका आहे हीअ जहान आसमान ज़मीन सॼो जहान जेको आहे इहो मुल्क उन जो आहे, उन खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु कोन्हे। हाणे जॾहिं ॻाल्हियूं एतिरियूं तव्हांखे ॿुधाई पियूं वञनि, एॾा वाज़े दलील तव्हांखे ॿुधाया पिया वञे, पोइ केरु आहे जेको किथां तव्हांखे जेको आहे सो मुंहंनि खे फेरे थो छॾे। इहे सभु ॻाल्हियूं तव्हां मञो बि था त हीअ सभु कुझु अलाह पियो करे, वरी पोइ बि ईअं कोन था मञो त उहो ई इबादत जे लाइक़ु आहे, उन खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ु कोन्हे। जेकॾहिं तव्हां इनकार कंदव, तव्हां कुफ़ुर कंदव त पोइ अलाह ताला खे तव्हांजी परवाह कोन्हे, अलाह तव्हांजो मुहताज कोन्हे। ऐं जेकॾहिं छो त अलाह ताला पंहिंजे बंदनि जे लाइ कुफ़र खे पसंदि कोन थो करे त मुंहिंजा बंदा कुफ़ुर कनि। जेकॾहिं तव्हां अलाह ताला जो शुकुर अदा कंदव त अलाह तव्हांजे लाइ इन शुक्र खे पसंदि करे थो। अलाह चाहे थो त मुंहिंजा बंदा शुक्रगुज़ार हुजनि। ऐं क़यामत जे ॾींहुं को बार खणण वारो कंहिं ॿिए जो जेको आहे सो ॿिए जो बार कोन खणंदो। बार मां मुराद आहे गुनाह, यानी कुफ़ुर शिरक या गुनाह जेके आहिनि, उहो हिकिड़ो माण्हू चाहींदो त भई मुंहिंजो जेको बार आहे ॿियो खणे, पर उहो उते केरु कंहिंजो बार कोन खणंदो। पोइ तव्हांखे तव्हांजे परवरदिगार जे तरफ़ ई मोटायो वेंदो, उहो तव्हांखे ख़बर ॾींदो उन्हनि तमामु कमनि जी जेके तव्हां कंदा हुआ। ऐं छो त अलाह पाक ई जेको आहे अलाह पाक हर शइ खे ॼाणण वारो आहे, एतिरे क़दुरु जो तव्हांजे सीननि में जेके ॻाल्हियूं आहिनि, राज़ आहिनि, उन्हनि खे बि ॼाणींदो, त पोइ ॿियनि तव्हांजे ज़ाहिरी अमाल खे कीअं कोन ॼाणींदो। अलाह रब्बुल आलमीन सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व बारिक।